लेक्चर में असीं मैट्रिक क्लास जी एक्सरसाइज 5.2 जा प्रॉब्लम पहिरें खां वठी 9 ताईं यानी क्वेश्चन 1 जो प्रॉब्लम पहिरियों खां वठी 9 ताईं सॉल्व कंदासीं। हिन एक्सरसाइज में असांखे ॿ फार्मूला यूज़ करणा पवंदा। हिकु फार्मूलो परफेक्ट स्क्वायर वारो a प्लस बी होल स्क्वायर ऐं a माइनस बी होल स्क्वायर वारो, ऐं ॿियो फार्मूलो असांखे डिफरेंस ऑफ टू स्क्वायर वारो यानी a स्क्वायर माइनस बी स्क्वायर वारो, जंहिंमां असांखे ॿ आंसर मिलंदा आहिनि। हिकिड़ो प्लस आंसर मिलंदो आहे, ॿियो माइनस आंसर मिलंदो आहे। उहे फार्मूला यूज़ करणा पवंदा। त हिनखे असीं सेट अहिड़े तरीक़े सां कंदासीं, हिकिड़ो परफेक्ट स्क्वायर थी वञे ऐं विच में माइनस अची वञे, ॿियो स्क्वायर हुजे, पोइ ॿिन्हिनि जो डिफरेंस सॉल्यूशन। हाणे ही a स्क्वायर माइनस a प्लस 1, हिनखे अगरि हीअं सेटिंग में लिखूं a स्क्वायर माइनस 2a प्लस 1 माइनस b स्क्वायर, ही असांखे मिलंदो ही परफेक्ट स्क्वायर आहे। हिन मां असांखे आंसर मिलंदो a माइनस 1 होल स्क्वायर ऐं स्क्वायर हे बि ॿियो पियो आहे, पोइ डिफरेंस ऑफ टू स्क्वायर सां सॉल्व कंदासीं। हे थींदो a स्क्वायर माइनस 2 फार्मूले जो a1 प्लस 1 स्क्वायर माइनस b स्क्वायर, त a माइनस 1 होल स्क्वायर हे थींदो a स्क्वायर माइनस 2ab प्लस b स्क्वायर, त ही सॼो बराबरि थींदो a माइनस 1 स्क्वायर होल स्क्वायर माइनस b स्क्वायर। तव्हां डिफरेंस ऑफ टू स्क्वायर सां हिननि खे सॉल्व कंदासीं। ही थींदो a स्क्वायर सम्झो, ही थियो b स्क्वायर, हिकिड़ो स्क्वायर ही ॿियो स्क्वायर ही, त इहो थींदो आहे a माइनस 1 प्लस b, हिकिड़ो प्लस b आंसर ईंदो, a माइनस 1 माइनस 1 ॿियो माइनस b आंसर अची वेंदो। ही थियो आंसर, पर हिनखे सीरीज़ में लिखूं, तरतीब में लिखूं a प्लस b माइनस 1 a माइनस b माइनस 1, हीअं बि लिखी सघिजे थो। हे बि आंसर सही आहे, ही बि आंसर सही आहे। किताब में ही आंसर आहे, पर ही आंसर बि ग़लति न आहे, ही बि आंसर लिखी सघिजे थो। क्वेश्चन नंबर 2, 1 माइनस, हितां कॉमन कढंदासीं माइनस एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर, माइनस कॉमन निकिरे प्लस इहो, हितां बि माइनस कॉमन कढंदासीं माइनस 2x वाई। 1 माइनस ही थी वेंदो परफेक्ट स्क्वायर एक्स माइनस होल स्क्वायर, लिखूं सेटिंग में एक्स स्क्वायर माइनस 2x वाई प्लस वाई स्क्वायर, त थींदो ही थी होल स्क्वायर a माइनस बी होल स्क्वायर, 1 माइनस एक्स माइनस वाई होल स्क्वायर, त हिते असांखे ॿ ब्रेकेटियूं मिलंदियूं, हिकिड़ी हिनखे 1 जो स्क्वायर कयूं, ही बि 1 जो स्क्वायर आहे, त हिते असांखे ॿ ब्रेकेट मिलंदियूं, 1 माइनस एक्स माइनस वाई, 1 माइनस 1 प्लस एक्स माइनस वाई, मल्टीप्लाई कयूं माइनस 1 माइनस एक्स माइनस इन माइनस प्लस वाई 1 प्लस एक्स माइनस वाई, ही थियो आंसर। अहिड़ी टाइप जा प्रॉब्लम जेके आहिनि उहे ही सभु अहिड़ी टाइप जा प्रॉब्लम आहिनि। ही चोथों पंजों छहों सतों अठों ही बिल्कुलु इन ई साॻे ई तरीक़े सां सॉल्व थी वेंदा सभई, पर वरी बि कुझु सॉल्व कयूं था ऐं कुझु सेटिंग करे ऐं लिखां थो, सॉल्व तव्हां पाण करे सघो था आसान तरीक़े सां साॻे ई सां। ही सॉल्यूशन हिन में छा थींदो, ही ऐं ही ॿई डिफरेंस ऑफ टू स्क्वायर सां गॾु रखंदासीं, हिन मां कुझु कॉमन कढंदासीं, वाई फोर्थ माइनस ज़ेड फोर्थ, ऐं हिन ॿिन्ही में प्लस 2yz कॉमन आहे, त ही थींदो वाई स्क्वायर माइनस ज़ेड स्क्वायर। हिन खे असीं डिफरेंस ऑफ टू स्क्वायर सां सॉल्व कयूं, वाई स्क्वायर स्क्वायर ज़ेड स्क्वायर होल स्क्वायर प्लस 2yz वाई स्क्वायर माइनस ज़ेड स्क्वायर, ही थींदो वाई स्क्वायर माइनस ज़ेड स्क्वायर वाई स्क्वायर प्लस ज़ेड स्क्वायर प्लस 2yz वाई स्क्वायर माइनस ज़ेड स्क्वायर। हिन खे ॿिन्ही डिफरेंस ऑफ टू स्क्वायर सां सॉल्व कयोसीं। हिननि ॿिन्ही टर्म्स में हिकिड़ो ही टर्म आहे, ॿियो ही टर्म आहे, ॿिन्ही में वाई माइनस ज़ेड होल स्क्वायर कॉमन आहे, वाई स्क्वायर माइनस ज़ेड स्क्वायर
कॉमन ॿिन्ही में एॾे ब्रैकेट में ही ईंदो वाई स्क्वायर प्लस ज़ेड स्क्वायर प्लस 2yz। हिन खे असीं डिफरेंस ऑफ टू स्क्वायर सां सॉल्व कंदासीं ऐं हिन खे ही होल स्क्वायर थींदो वाई स्क्वायर ही साॻियो ई ए प्लस बी होल स्क्वायर वारो फार्मूलो ठही वियो। वाई ए स्क्वायर आहे सम्झो ही बी स्क्वायर आहे ही 2ab आहे। फ़र्ज़ु कयो त ही परफेक्ट स्क्वायर थींदो। ही थींदो वाई स्क्वायर माइनस ज़ेड स्क्वायर ब्रैकेट हेॾां थींदो ब्रैकेट में वाई स्क्वायर प्लस 2yz प्लस ज़ेड स्क्वायर ब्रैकेट ओवर ही थींदो वाई माइनस ज़ेड वाई प्लस ज़ेड हे थींदो वाई प्लस ज़ेड होल स्क्वायर। ही हिकु पावर ही ॿ पावर ही 3 पावर थी वेंदो वाई प्लस ज़ेड वाई माइनस ज़ेड वाई प्लस ज़ेड होल क्यूब। इहो थी वियो आंसर। हिन प्रॉब्लम खे कीअं सोल्व कबो? हिन प्रॉब्लम खे बि सेटिंग में रखंदासीं। हिकु ही 4a स्क्वायर माइनस 2 ऐं हिननि जी कॉम्बिनेशन परफेक्ट स्क्वायर थिए थी ऐं ही माइनस वारो आहे उहो हमेशह इहो यादि रखणु खपे डिफरेंस ऑफ टू स्क्वायर में माइनस वारो हमेशह हेॾे अची वेंदो आहे। 4a स्क्वायर माइनस 2a प्लस 1/4 माइनस 9b स्क्वायर हिन जी बि सेटिंग थी वई ही परफेक्ट स्क्वायर थी वेंदो। हिन मां असांखे आंसर मिलंदो 2a प्लस 1/2। ॾिसूं कीअं थो मिले हिन जो स्क्वायर माइनस 2a 1/2 प्लस 1/2 स्क्वायर हिन सॼे जो ही आंसर थी वियो माइनस 9b स्क्वायर ही सेम ही थी वेंदो 2a माइनस 1/2 होल स्क्वायर माइनस 9b होल स्क्वायर। हाणे हिननि ॿिन्ही जो डिफरेंस ऑफ टू स्क्वायर कयूं त 3b थींदो 3b स्क्वायर त आंसर ईंदो 2a माइनस 1/2 माइनस 3b ॿिए में वरी प्लस 3b लिखंदासीं 2a माइनस 1/2 प्लस 3b ही आंसर थी वियो। हिन जी सेटिंग कहिड़ी बि लिखी सघूं था 3b पहिरियां लिखूं 1/2 बाद में लिखूं ईअं बि लिखी सघूं था असीं पर आंसर ही साॻियो ई इहे टर्म्स हूंदसि ही थी वियो आंसर। हिन ही प्रॉब्लम बि साॻे तरीक़े सां हिन वांगुरु सोल्व थींदो। हिन जी सेटिंग कंदासीं सेटिंग अहिड़ी कंदासीं जीअं परफेक्ट स्क्वायर धार थी वञे ऐं हू धार थी वञे एक्स स्क्वायर माइनस एक्स प्लस 1/4 ही सॼो परफेक्ट स्क्वायर थी वेंदो ऐं माइनस वाई स्क्वायर जंहिंसां असीं डिफरेंस कंदासीं वधीक सोल्व कबो आंसर हिन वांगुरु ई सेम अची वेंदो वधीक सोल्व कबो। ऐं हिन में बि असीं सेटिंग कीअं कंदासीं ए स्क्वायर प्लस 6ac प्लस 9c स्क्वायर माइनस बी स्क्वायर ही सॼो परफेक्ट स्क्वायर आहे ऐं ही माइनस वारो डिफरेंस ऑफ टू स्क्वायर ही त सऊं सिधो ठहियो पियो आहे ही परफेक्ट स्क्वायर आहे ऐं डिफरेंस ऑफ टू स्क्वायर आहे सऊं सिधो आंसर अची वेंदो हिकिड़ो माइनस अची वेंदो अहिड़े तरीक़े सां ही बि ठहियो सऊं सिधो ठहियो पियो आहे ऐं डिफरेंस ऑफ टू स्क्वायर थी वियो। अहिड़े तरीक़े सां हिन जी सेटिंग करणी पवंदी एस स्क्वायर माइनस टी स्क्वायर प्लस 8t माइनस 16 हितां माइनस कॉमन कढंदासीं एस स्क्वायर माइनस कॉमन टी स्क्वायर माइनस 8t प्लस 16 हाणे ही तव्हां परफेक्ट स्क्वायर मिलंदो ऐं हेॾां ही थींदो इहो साॻियो ई हिन तरीक़े सां सॉल्व थींदो। ही सभु प्रॉब्लम ही कुझु प्रॉब्लम आहिनि जेके तव्हां पाण कयो ऐं कुझु मूं कया आहिनि सॉल्व सेम मेथड आहे ऐं ईज़ी मेथड आहे।